अकबर खान असां दिल मां सभु ॻाल्हियूं कढियूं था ऐं तव्हां बि सभु कुझु दरगुज़र कयो ऐं हिते वेही था ॻाल्हियूं करे पाण में छा कयूं। तव्हां बसि रुगो छोकिरी ऐं चकर खान खे असांजे हवाले कई। चकर खान काॾे वियो आहे जो तव्हां हुनजा पेरा खणी हिते पहुता आहियो? काॾे वियो मतिलबु? अकबर खान चकर खान जा पेरा सिधो तो वटि आया न, तो वटि ई आहे। हाणे जेकॾहिं तो वटि न आहे त काॾे वियो? मारियो वियो या ॿिए तरफ़ गुम थी वियो? इहा ख़बर सॼी त तोखे हूंदी। चकर खान जी मूंखे का बि ख़बर कान्हे का। जॾहिं हुनजो इल्ज़ाम मूं ते साबित थियो त उनजो ॾोह ॾंड मां तव्हांखे भरे ॾींदुसि। हा, पर छोकिरी मूं वटि आहे। पर पहिरियां इहो ॿुधायो त मुंहिंजे ॻोठ ते जेको पहिरियां हमिलो थियो ऐं मुंहिंजा 2 माण्हू क़तलु थिया, हुनजो हिसाब किताब केरु ॾींदो? अकबर खान असां ते हिते पुराणियूं सभु दुश्मनियूं ख़तमु करणु आया आहियूं। पाण में असां अहद कयो आहे त हाणे पंहिंजे राज भाग ॻोठ में तर में अमुन ॾिसणु था चाहियूं, अमुन कराइण था चाहियूं, अमुन सां रहणु था चाहियूं। लॻायो तव्हां पंहिंजे हमराहनि जी खून बहा। असां हिते तुंहिंजे तॾे ते ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं तुंहिंजो तॾो बि बख़्शराइण लाइ तयारु आहियूं। हीअ ॻाल्हि कर। सावल खान, जेकॾहिं तव्हां वॾेपण जो मुज़ाहिरो कयो था त मूं बि तव्हांखे सभु कुझु बख़्श कयो, पर ॿीहर तव्हांजे तरफ़ां मूं ते का बि अॻिराई न थी। इहो सभु कुझु मां तव्हां खां लिखत में वठंदुसि। ठीकु आहे अकबर खान, दस्तावेज़ असां को लिखाए वठो। दस्तख़त ॿिन्ही पासनि जा हूंदा ऐं शर्त बि अव्हां जी मर्ज़ी जो हूंदी। सावल खान, मां दस्तावेज़ तयारु कराए सुभाणे राति तव्हां वटि हूंदुसि। विच में भलो साईं रखी हुन ते सयूं कयूं वेंदियूं। असांखे बि इन ॻाल्हि जो इंतज़ारु हूंदो, पर अकबर खान दस्तावेज़ ते सयूं करण खां पहिरियां छोकिरी असांजे हवाले कंदा। सावल मूं ते भरोसो कयो। छोकिरी मां पाण सां वठी ईंदुसि। पहिरियां छोकिरी तव्हांजे हवाले कबी, उन खां पोइ सभु कुझु लिखियल शयुनि ते सयूं कबियूं। सोट जी सोट। हथियार हमराहनि खे वापसि कयो। जी सोट। ठीकु आहे अकबर खान, कयोसीं तो ते इतबार। अचो मूंसां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।